वाक़िया कंदासीं। मुल्क में 24 कलाकनि दौरान मौसम गरम ऐं घिम रहण वारी जो इम्कान है। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। मौसमियात खाते मूजिब घटि में घटि गर्मीपद 25 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड थियो आहे। वधि खां वधि गर्मीपद 33 खां 35 डिग्री सेंटीग्रेड विच में रहण जो इम्कान है। हवा में घिम 66 सैकड़ो आहे। ओलह खां 13 किलोमीटर फी कलाक की रफ्तार सां हवाऊं घुली रहियूं आहिनि। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। मुल्क में 24 कलाकनि दौरान मौसम गरम ऐं घिम वारो रहण जो इम्कान है। मौसमियात खाते मूजिब घटि में घटि गर्मीपद 35 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड थियो। वधि खां वधि गर्मीपद 33 खां 35 डिग्री सेंटीग्रेड जे विच में रहण जो इम्कान है। हवा में घिम 66 सैकड़ो आहे। ओलह खां 13 किलोमीटर फी कलाक जी रफ्तार सां हवाऊं हली रहियूं आहिनि। हवा खे आगाह कयूं पिया। मुल्क में 24 कलाकनि दौरान मौसम गरम ऐं घिम वारी रहण जो इम्कान है। मौसमियात खाते मूजिब घटि में घटि गर्मीपद 25 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड थियो आहे। वधि खां वधि गर्मीपद 33 खां 35 डिग्री सेंटीग्रेड जे विच में रहण जो इम्कान है। हवा में घिम 66 सैकड़ो आहे। ओलह खां 13 किलोमीटर फी कलाक जी रफ्तार सां हवाऊं हली रहियूं आहिनि।